पनुआ किलक सांगी थाणे जी हद में मुबैना तौर मासूम ॿार अगवा कंदड़ औरतुनि जो टोलो हथीको थियो आहे ऐं सांगी पुलिस हवाले कयो वियो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे पनुआ किल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, छा तफ़सील आहिनि? जी अवांखे अब ख़बर खां आगाह क्यों पिया त पन्नो आकिल भरिसां सांगी थाणे जी हद में मक्की मस्जिद वटि हिकु मासूम ॿारनि खे अगवा कंदड़ औरतुनि जी गैंग साम्हूं आई आहे, जेका सांगी थाणे जी हद मक्की मस्जिद वटां काज़ी पाड़े मां 8 साला नींगर आबिद काज़ी खे अगवा करण जी कोशिश करे रही हुई। उहा औरतुनि जी गैंग त ॿारड़े जे रड़ियुनि ते पाड़े वारा ऐं SHO सांगी राणो ख़ान महर पुलिस पार्टी मौक़े ते पहुची वई, जन उन गैंग खे गिरफ़्तार करे औरतुनि खे गिरफ़्तार करे सांगी थाणे ते आंदो आहे। उन हवाले सां SHO सांगी राणो महर मूजिबि त इन मामले जी वधीक जांच करियूं पिया। वाज़े रहे त हिन खां अॻु पन्नो आकिल जी मेहरान मॉडल कॉलोनी मां आबिद शाह पठान बि 8 साला नींगर अगवा थियल आहे। इन खां कुझु महीना पहिरियां मेहरान मॉडल कॉलोनी मां ई हसनैन आराई नाले 8 साला नींगर। महिरबानी अयाज़ तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची